तमाम क़िस्म जूं तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, दुरूद ऐं सलाम जा नज़राना मिणी रसूल मथे, ख़ुसूसन आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। क़ुर्बानी जे मुतालिक़ ॿ टे ॻाल्हियूं के साम्हूं पेश करणियूं हुई। क़ुर्बानी बज़ात ख़ुदि हिकिड़ी अज़ीम इबादत आहे। क़ुर्बानी जी इबादत आहे त इन जी तारीख़ करो। क़ुर्बानी जी तारीख़ ने इतिहास एतिरो ज पुराणो आहे जेतिरी इंसानियत जी तारीख़ पुरानी आहे। आदम अलैहिस्सलाम जा ॿ पुत्र जंहिंजो तफ़सीरे में नालो हाबिल ऐं काबिल आयो आहे, इन्ही पण क़ुर्बानी ॾिनो हो। ईद उल अज़हा वारी क़ुर्बानी, इन जी तारीख़ इब्राहिम खलीलुल्लाह ते वञी पुॼे थी। क़ुर्बानी जो मक़सदु सिर्फ़ अने सिर्फ़ अल्लाह ताला जो तक़र्रुब, अल्लाह जो क़ुर्ब हासिल करणु, सुन्नत इब्राहिमी तंहिंखे ज़िंदा रखणु। क़ुर्बानी जो हुकुम करो आहे। नमाज़ इन जो हुकुम फ़र्ज़ आहे। फ़र्ज़ खे छॾियो त थियासूं गुनहगार। रोज़ो रमज़ान जो फ़र्ज़ आहे, जे फ़र्ज़ खे छॾियो त थियासूं गुनहगार। क़ुर्बानी जो हुकुम करो आहे। अहले इल्म जे अंदरि ॿ रस्ता नज़र अचनि था। हिकिड़ो रस्तो आहे सुन्नत मुअक्कदा, अने ॿियो रस्तो आहे वाजिब। उम्मत ॿी भाॻे में तक़सीम आहे। हिकिड़ो भाॻ उन जो चवणु ई आहे त क़ुर्बानी वाजिब आहे, यानी फ़र्ज़। वाजिब जे न अदा कयो त थियासूं गुनहगार। उन्हनि जूं दलीलूं, पहिरीं दलील त हीअ रही फसल्लि लिरब्बिक वनहर, क़ुरान मजीद जी आयत। अने ॿई सही मुस्लिम जी रिवायत आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं, जंहिं ईद जी नमाज़ थी पहला क़ुर्बानी कई, उहो हरू भरू ईद जी नमाज़ पुठियां क़ुर्बानी करे। त हिते सख़्ती अची वई। टेई दलील, जंहिं वटि इस्तिताअत आहे अने क़ुर्बानी नथो ॾे, उहो ईदगार असां भेरो न अचे। पहली राय वारनि जो चवणु ई आहे त क़ुरान मजीद जी आयत अने हदीसनि जी रोशनीअ में क़ुर्बानी वाजिब आहे। ॿियो कौल, ॿियो रस्तो उहो ई आहे त क़ुर्बानी सुन्नत आहे, पर सुन्नत मुअक्कदा चवाइजे थो, ताक़ीद वारी। उन्हनि जूं पण दलीलूं आहिनि। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं ज़िल हिज्जा जो चंद्र ॾिठो, क़ुर्बानी जो इरादो कयो, त हू पिंड जा वार तंहिंजी छेड़ती न करे। मालूम थियो त हिते लफ़्ज़ मन, जेको क़ुर्बानी जो इरादो करे थो, ईअं न आयो जो मिणी इरादो कयो। टूक में क़ुर्बानी सुन्नत आहे, मुअक्कदा आहे, अने जंहिं वटि ताक़त आहे हू क़ुर्बानी जे नथो ॾे त गुनहगार पण आहे। हाणे क़ुर्बानी कुरे में थींदी। क़ुर्बानी सिर्फ़ न सिर्फ़ एतिरे जानवर में जेतिरे जो ज़िक्र अल्लाह फरमाए। हलाल जानवर जाम मरिया, रोज़ हलाल आहे, हरण हलाल आहे, ॿिया घणा जानवर हलाल आहे, पर क़ुर्बानी लाइ करे फिक्स जानवर
जंहिंजो ज़िक्र अल्लाह क़ुरान में बहीमतुल अनाम जे ज़रिए कई। बहीमतुल अनाम नर मादी मिलाए करे 8 जनावर थींदा। उठ नर अने मादा, ढोर ढगी नर अने मादा, रिड नर अने मादा, बकरी नर अने मादा। 4 अलग अलग जिन्स नर मादा मिलाए करे 8, सिर्फ़ एतिरे में कुर्बानी आहे। हाणे हलाल जनावर ॿिया ढिग रहिया, पालतू जनावर रहिया, खीर वारा रहिया, पर कुर्बानी सिर्फ़ एतिरे में आहे, एतिरे में। इन में ॿियो कीअं ऐड न करे सघूं त हाणे ऐं सुवाल पुछी सघो था जे हेॾी सॼी मेर में कुर्बानी आहे की न आहे? मैं हलाल जनावर आहे, इन जो हॾ चम मांस दूध ॾही मड़े हलाल घे XYZ हलाल हलाल हलाल। पोइ हाणे बहीमतुल अनाम में शामिल न आहे। नबीअ जे दौर में अरब में हुई न, नबी इन जो खीर पीते न। फिरी फिरी जहर मैं जी एंट्री थी अरब में तैर पहिरीं त मुंदो ई हलियो जे हिन जो खीर हलाल त न आहे। उनटाणे जा जेको अहले इल्म हुआ उन रजा ॾिनो त खीर हलाल आहे। अॻो मसइलो हलियो, जनावर वधिया त मांस तंहिंजे बारे में हुकुम, अहले इल्म रजा ॾिनो जे इहे जाइज़ हलाल आहे। आयो टियों मुंदो, अञा जनावर वधिया, कई वरे खां पुठियां मुंदो हलियो जो भला इन मथे ज़कात आहे की न आहे। तॾहिं अहले इल्म गौ मथे क़यास करे अने ज़कात इन मथे फ़र्ज़ कयो। जेकी गौ में हुकुम आहे ई जो हुकुम 30 गौ ई 30 में क़यास थियो न क़यास चवाजे थो। चौथो मुंदो आयो जे हाणे खीर हलाल आहे, ज़कात ॾियूं पिया, मांस हलाल आहे त कुर्बानी कयूं कि न? त उन वक़्त जा अहले इल्म उन जी वधारे राय इहा थई त इहे बहीमतुल अनाम में न आहे, एतिरे कुर्बानी छॾार कुर्बानी न कयो। कुर्बानी लाइ करे शर्त आहीं, नियम निकी आहे, उसूल ने ज़ाब्ता आहिनि। इन ज़ाब्तनि जे मुताबिक़ कुर्बानी हूंदी त थींदी, न का ख़ाली देगड़े जो छूछत, न ॾाड़ के सवाब सवा ॾ जरा खनि ओजरी में भरती, बाक़ी सवाब खां मारूम जे सुन्नत जे मुताबिक़ कुर्बानी न कई त पहलो शर्त इहा आहे जे ई जनावर उम्र में फिक्स खपे। अना ई सारी उम्मत जे दरमियान बहु गंभीर मुंदो आहे। उम्मत हल्केपन सां गिने थी, ज़ईफ़ रिवायतनि जो सहारो गिने थी। साफ़ आने वाज़े हदीस ला तज़बहू इल्ला मुसिन्ना, 2 ॾंदे जनावर सवा ऐं ज़बाज न कयो। ज़बा करे जी मनाई आहे कुर्बानी में, कुर्बानी न कयो न, बल्कि हिनखे ज़बाज न कयो, 2 ॾंदो न वे त कुर्बानी में। इल्ला युसर अलैकुम, पर इस्लाम हिकिड़ो ऑप्शन ॾिने, अगरि आम ते तंगी अची वञे त ऐं ज़बा करे सघो था रिड में जा जेको ज़ान होए ज़ान। पहलो ऑप्शन सिर्फ़ न सिर्फ़ 2 ॾंदो जानवर, ई जेकॾहिं पोरू आहे त 2 ॾंदो खपे, ढोर आहे त 2 ॾंदो, मइयो उठ आहे त पर 2 ॾंदो, 2 ॾंदो एतिरे 2 ॾंदो हयो। इहे हिन जी जनम तंहिंजी सर्टी आहे 2 ॾंदो। अने 2 ॾंदो शर्त न हो, ख़ाली हुकुम अची वियो जे 12 महीना खां 2 रहिया त ही जेको सौदाई रहिया न मालदारी रहिया, ई 6 महीने जो 2 जो करे ॾेई ॾिए चाहे न ई 100 अलाह जो 2 जो रहियो त ॿियो मुंहिंजो भोरो विसी वञे। तैला शरीयत कोरो निकी कहे जे 2 ॾंदो खपे। इन में की पण पोइ आगड़ पाछड़ न थी सघे।
हा ॿॾंदो, जेकॾहिं तंगी अची वञे, ॿॾंदो न मिले त कहिड़ो क़ुर्बानी त हथु खणो, हथु न खणिजा, क़ुर्बानी करजा, जे ॿॾंदो न मिले त। ज़ान रिड पंहिंजो ज़ान, ऐं ज़ान आउं सम्झाईंदुसि, तैला तव्हांखे ज़ान ज़ान करे लफ़्ज़ साम्हूं पेश कयंदो। तंगी अची वञे, तंगी इहा पहले नंबर ते, जानवर ॿॾंदो एतिरो महांगो हुए जो पाण ॼॾी न सघूं। इहे तंगी कच्छ में न आहे, गुजरात में न आहे, अने भारत में न आहे, ॿियनि जी मूंखे पाण ख़बर न आहे। सॼी कच्छ में किथे पण अहिड़ी तंगी न आहे। तंगी ॿई इहा आहे, जे ॿॾंदो जानवर मिले न। दुनिया में कई अहिड़ा मुल्क आहिनि जिते मवेशी आहिनि, जनावर सांढीअ नथा, पोरूं थिए नथा, ॿिए मुल्क में नंढड़ा नंढड़ा खजी अचनि था स्टीमर में, हाणे उहो पिया हलाइए। जेकॾहिं उन मुल्क में ॿॾंदो जानवर मिलणु मुश्किल थी वञे त घेटो जेको ज़ान होए, रिड ज़ान होए। हाणे ज़ान ज़ान करो आहे, पहलो त शर्त इहा आहे जे पाण वटि तंगी आहे न एतिरे ॿॾंदो। हाणे हदीस में लफ़्ज़ आहे, तंहिंजी वज़ाहत करणी पवंदी। ज़ान एतिरे 12 महीने जो घेटो, से कॾहिं तंगी होए त ॿॾंदो जनावर न मिले त अलाह जे हुकुम सां पंहिंजे मुल्क में कंहिं क़िस्म जी कोई तंगी न आहे, ॿॾंदो जानवर सस्तो निसारो मिली वञे थो। एतिरे ॿॾंदो जो सुन्नत जे मुताबिक़ ज़बा करणो पवंदो। हाणे इन ज़ान जो हिकिड़े ॾाहें तर्जुमो कयो 6 महीने जो घेटो, 6 महीने जो थिए ज नथो। ज़ान ये अरबी लफ़्ज़ है, जज़ात में न ज़ान, जज़ात में न ज़ान, त जज़ा 6 महीना थिए नथा। हीअ त लोकत अरब जी आहे, अरब जी डिक्शनरी में न रहियो 6 महीना न 12 महीना आहे। से 12 महीने जो घेटो कॾहिं ॿॾंदो जनावर न मिले त, पाण वटि मिले पियो एतिरे 12 महीने जो ऑप्शन पाण वटि आयल आहे। पाण वटि 12 महीने जो बकरो क़ुर्बान कंदा हुआसीं। अलाह जे नबीअ सिर्फ़ु न सिर्फ़ु 2 साहबीअ खे रजा ॾिना आहिनि। हिकिड़ो उहो साहबी जंहिं ईद खां मोहंद, ईद जी नमाज़ खां मोहंद जे जनावर क़ुर्बान करे छॾियो। पहिरियों अलाह जे नबीअ चए त इहा क़ुर्बानी त न थई पा, इन जी जॻह ते ॿियो जनावर क़ुर्बान कर। त हुनजो चवणु इहो हो जे 12 महीने जो जनावर मूं वटि आहे। अलाह जे नबीअ चए तो सवा ॿिए कंहिंखे जाइज़ न आहे। ईअं ॿिए साहबीअ खे पिया अलाह जे नबीअ चए तो सवा कंहिंखे जाइज़ न आहे। जे अलाह जे नबीअ जो साफ़ हुकुम अची वियो 12 महीने जो फिक्स, तो सवा ॿिए कंहिंखे जाइज़ न आहे त पाण खुलाई पंहिंजी मर्ज़ी सां क़ुर्बानी कयूं था। पंहिंजी मर्ज़ी वारी इबादत न आहे, अलाह जी मर्ज़ी वारी इबादत आहे। अलगर्ज़ हदीसनि जी रोशनी में खपे ई जनावर आहे, इन जी उमिरि ॿॾंदो खपे, ॿॾंदो शर्त आहे। हाणे ॿॾंदो त थियो त इहो लूलो लंगड़ो अंधो मंडो थकल ॾुबरो मड़े हले न, अञा उबियो हिते पण मुंदो हिकिड़ो आहे, साफ़ है, वाज़े आहे। अलाह जे नबी फरमाए त 4 क़िस्म जा जनावर उन में क़ुर्बानी न आहे, ऐं हलाल ऐं पालतू ऐं बहीमतुल अनाम में ॿॾंदा पण रहिया, उमिरि सही आहे, हलाल जानवर। पर जेकॾहिं 4 ऐब अची विया त क़ुर्बानी न करजा, न का क़ुर्बानी थींदी की न। पहिरीं इन जी अखि सही खपे, एतिरे इन जी नज़र 100% खपे। फौज में जेको भर्ती थिए था उहो पोइ संधारा चश्मा पहिरीं था, पर पहिरीं इन जी नज़र 100% खपे। जेको न कमांडो बने था, हुकूमत नज़र रखे थी, जे नज़र अखी 100% खपे। शरीत चवंदा वरी क़ुर्बानी 100% नज़र खपे, 100% सही नज़र। जेकॾहिं इन में फुलो आहे, का अख में जराख लॻी रहियो आहे, का थोरो घणो जनावर ॾिसे न ॾिसे, क़ुर्बानी न आहे। ला तजूज़ो, जाइज़ न आहे। हिकिड़ो अख जो मुंदो, ॿियो मंडक तंहिंजो मुंदो, मंडो जनावर न खपे। मंडो हाणे हिन कंडो लॻी रहियो आहे, झुरी पियो आहे, मुड़जी पियो आहे, सटिजी पियो आहे, जेकी आहे, पर क़ुर्बानी जे वक़्तु मंडो न खपे।
हा पहिरीं जुरी पियो न, पोइ हिनजो ऑपरेशन थी वियो, इलाज थी वियो, सही हले पियो त वांदो न आहे। बाक़ी जरा खणी टंग आॾी वरी कंहिं इन जी क़ुर्बानी किन थींदी। टियों, क़ाइमी बीमारी। ओसो क़ाइमी बीमारी आहे। अहिड़ा कई मर्ज़ जनावरनि जा जेको क़ाइमी आई, ई क़ाइमी बीमारी आहे त इन जी क़ुर्बानी की न थींदी। चौथो मुंदो बॾंदोपण आहे, हलाल आहे, अख सही आहे, टंग सही आहे, बीमारी न आहे पण आहे थकल, पासराटियो नज़र पियो अचे न, ॿियो थाले में कि धेगड़े में कीअं अचे, ई सफ़ा ओछो थकल डुबरो, जंहिंमें चर्बी न हुए, एतिरे चर्बी हॾीअ जे अंदरि, हॾी रही इन जे अंदरि वारी चर्बी थकल इंसान जी ख़तम थी वई, इन जी क़ुर्बानी की न थींदी, पैसा वेंदा भाग जा खोटा। हाणे ॿिया ऐब हले करो, ॿिया ऐब न हले। साहबा इकराम क़ुर्बानी जा जानवर गिनंदा हुआ त तपास कंदा हुआ, नस्तशरिफुल ऐन वल उज़ुन, अख ठाहे नारणी, कन नारणो, सिंग नारणो, पावट ते पछम में ख़ाली खांडो बांडो चवंदा हुआ। इन जो सिंग सलामत खपे, पण जेकॾहिं मामूली गठल आहे कि थोरो घणो लाड़ चाड़ आहे, मामूली लथल आहे, झुरी पियो आहे त वांदो न आहे, से मामूली। पोइ ईअं न जे शुरू में जा आई आहे न चई था मुला मंबर ते लटखड़ी चए पई कि थोरो घणो हली वेंदो, ईअं न। कन जो भई मसइलो आहे, थोरो घणो चिरल आहे कि कुड़क जे करे सुराख आहे कि कंडो लॻी रहियो आहे, मामूली चिरल आहे वांदो न आहे, मामूली वढियल आहे कन वांदो न आहे, पर सॼो कन आहे न बूचलो जनावर, सिंग आहे न खांडो न, अहिड़ी क़ुर्बानी पसंदि न आहे। हाणे क़ुर्बानी त थी, पर हिन जा की ॾींहं फिक्स आहिनि, पाण सिर्फ़ु हिकिड़े ॾींहुं मथे एतबार कयूं था। क़ुर्बानी ईद वारे ॾींहुं सवा 3 ॾींहं ॿिया आहिनि। 13 तारीख़ जे सांझी सूदीअ, 13 तारीख़ विचीं पुठियां क़ुर्बानी, अने सांझीअ खां मोंदे हिन जो टाइम रहियो, त मतिलबु 10, 11, 12 ने 13 तारीख़ ॾींहं 4 थिया कि न, 4 थिया, ॾींहं 4 थिया। ई क़ुर्बानी केॾा करणी, इन जो तरीक़ो अहले इल्म ॾसियो त 3 भाग कयो। हिकिड़ो त सदको कयो, हिकिड़ो भाग सदको कयो, सदको कयो जंहिं क़ुर्बानी न आई कई, ग़रीब रहिया उन ते पुॼायो। फितरो हर कंहिं ते वाजिबु आहे, क़ुर्बानी वाजिबु न आहे, जंहिं क़ुर्बानी न आई कई उन ते क़ुर्बानी जो साथ पुॼायो, ई सदको हर कंहिंखे। त शरीयत केतिरो ख़्यालु रखे, हर कंहिं ॻोठ में 100 इंसान रहनि था, तंहिंमां हलो 50% ग़रीब हुए, अने 50% जेकॾहिं क़ुर्बानी ॾिए त उहो जंहिं क़ुर्बानी न आई कई उन ते साथ पुॼी वेंदो क़ुर्बानी जो, सदके जो हुकुम अची वियो। एतिरे 3 हिसो उन जो आहे, पंहिंजो न आहे, ग़रीबनि जो आहे। जंहिं क़ुर्बानी न आई कई, क़ुर्बानी न, हिकिड़ो माण्हू ग़रीब न आहे, क़ुर्बानी नथो करे, ई शामिल न, बल्कि सदके जे लाइक़ु हुए, जंहिंखे आम सदको पाण ॾेई सघूं था। ॿियो हिसो अमुक अहले इल्म जे नज़दीकीअ जे आई हदियो ॾेई छॾियो, एतिरे हदियो साहूकार ग़रीब दोस्त अज़ीज़ मिणी ॾेई सघूं था। 3 पोइ पिंड वारा बचा केॾा वेंदा, 3 पिंड जो आहे। ईद जेकॾहिं हदीस जी रोशनी में नारियूं त हदीस में हुकुम आहे, खियो खारायो ने ज़ख़ीरो कयो। भाग ऊज 3 थिया, खियो पिंड जो हिसो 3 हिसा, खारायो थियो सदको, ज़ख़ीरो कयो इहे पिंड जो हिसो, गैर मुस्लिम खे ॾेई सघूं था, उनजो भाग आहे, हिसो आहे, जेतिरो पाण खे पोसाए एतिरो। मयत जी तरफ़ा मरी विया, जेको वफ़ात करे विया, जे उन वसीयत कए में जे हर वारे मुंहिंजी तरफ़ा क़ुर्बानी करजा, अने ताक़त होए
इन जे वारसे में त भले क़ुर्बानी दिए, वांदो न आहे मैयत जी तरफ़ां। अथवा हू वक़्फ़ छॾे वियो, एतिरी जाइदाद छॾे वियो जंहिंमां हर वारे इनकम पियो अचे, त हुनजी क़ुर्बानी मैयत जी रही। टियों हिसो क़ुर्बानीअ जो मैयत जे बारे में वसियत न आई कंहिं, उनखे वीचार हो कि न हो, हाणे पाणखे अहिड़ो थी जे उनजी तरफ़ां क़ुर्बानी कयूं त जाइज़ आहे न, उनखे सवाबु मिलंदो, सदको थियो उनजी तरफ़ां। पर बहितर इहा आहे जे मैयत खे जे शामिल करणो हुए त पाण जेको पहरू ज़बा कयूं था अथवा जेको बाग जलायो, तंहिंजे अंदरि जेकी पंहिंजी फैमिली जा हिंटारे हाज़िर रहिया ज़मीन जे मथिले पुड़ ते, अने गैर हाज़िर रहिया ज़मीन जे हेठले पुड़ ते, उन मिणी खे इन में शामिल कयूं अने मड़ाए सवाब में भेरा थींदा। अलाह जे नबीअ जेको क़ुर्बानी ॾिने तंहिंमें नबीअ फरमाए त हीअ मुंहिंजी उम्मत जी तरफ़ां जेको आई या न आई, सारी उम्मत जी तरफ़ां क़ुर्बानी थी वई। त इन हदीस जे मुताबिक़ हिन जी फैमिली जा जेको गैर हाज़िर रहिया, अगरचे ज़मीन जे निचले पुड़ में रहिया, अलाह उनखे जन्नत ॾे, हू पण शामिल करे सघूं था। उठ ने ढोर में केतिरा भाग? उठ, तंहिंमें सही रिवायत जे मुताबिक़ सिर्फ़ 7 भाग आहिनि। हीअं हलिया वञो अमुक जॻह ते उठ में क़ुर्बानी थी थी त 10 भाग पिया कहिए। 10 भाग तंगीअ जे वक़्तु जाइज़ हुआ, सफ़र में जाइज़ हुआ, आम हालात में 7 भाग आहिनि। अने इन जे बावजूदि केरु 7 ठहियो अॼु पण 10 कंदो त हलो क़ुर्बानी त करे थो, उनखे मना की न कंदासीं। पर बहितर इहा आहे जे उठ जे अंदरि अने ढोर में सिर्फ़ु 7 ई हिकिड़ो भाग पूरी फैमिली जी तरफ़ां काफ़ी थींदो, मिणी जी तरफ़ां सॼी फैमिली, सॼी आका जी तरफ़ां काफ़ी थींदो। बरादरान इस्लाम, इन सलाती व नुसुकी, बेशक मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी क़ुर्बानी, मरण ऐं जीअण सिर्फ़ु अलाह जे ख़ातिर आहे। त हीअ पंहिंजे क़ुर्बानियूं ॾियूं था अलाह जे ख़ातिर ॾियूं था। इहे क़ुर्बानियूं प्यारे नबी जी सुन्नत जे मुताबिक़ खपे। इहे क़ुर्बानियूं देखावे लाइ करे न खपे। इहे क़ुर्बानियूं रियाकारी अने मकारी जो सबबु न बणियूं खपे, बल्कि अल्लाह ताला जो तक़र्रुब हासिल थिए, प्यारे नबीअ जी सुन्नत ज़िंदा थिए, सुन्नत इब्राहिमी जा गुण ॻायूं, अने यकीन रखूं, जज़्बो पैदा थिए जे हे जनावर एतिरो टाइम असां सांढियो, केतिरो प्यारो अने ख़ूबसूरत आहे, अल्लाह जी राह में क़ुर्बान कयूं था। अने इन ई रब जी राह में जेकॾहिं पिंड जी जान क़ुर्बान करे जो टाइम अचींदो, तव्हांजे मथे ऐं माल जे मुल ते मिलन जागीर जन्नत जा, असीं इस्लाम ते आहियूं त सर इस्लाम